खैबर पख्तूनख्वा में सिक्योरिटी फोर्सेस जूं दहशतगर्दनि खिलाफ 3 कार्रवायूं 23 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि सां वेड़ में पाक फौज जा 7 जवान शहीद। जवाननि जी जनाज़े नमाज़ में आर्मी चीफ समेत फौजी ऑफिसरनि जी शिरकत। जनरल आसिम मुनीर तरफां सीएमए जो दौरो करे जख्मी जवाननि जी इयादत। सिंध समेत सॼे मुल्क में सुभाणे योम तकबीर मल्हायो वेंदो। वफ़ाक़ चइनी सूबनि में बैंकियूं, कोर्टूं, समूरा सरकारी तौर ख़ानगी स्कूल बंदि रहंदा। मैट्रिक ऐं कैम्ब्रिज बोर्ड तहत रिथियल पेपर भी मुलतवी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त योम तकबीर पाकिस्तानी क़ौम जी मुल्की दिफ़ा मज़बूत बणाइण लाइ इतिहाद जी यादि ॾियारे थो। क़ौम फ़ैसिलो कयो हुयो त मुल्की दिफ़ा ते कंहिं बि क़िस्म जो दबाउ क़बूल न कयो वेंदो। वफ़ाक़ केपी में लोड शेडिंग ऐं लाइन लॉसिस समेत ॿिया मामला गॾिजी हल करण ते इतफ़ाक़। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं तवानाई वारे वज़ीर अवैस लगारिया सां हिकु दफ़ो ॿीहर वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी मुलाक़ात। अली अमीन गंडापुर जो चवणु आहे त केपी समूरे मुल्क खे बिजली पैदा करे ॾेई रहियो आहे। लोड शेडिंग जो मसइलो हल थियणु घुरिजे। पीटीआई बानी वाज़े कयो आहे त इदारनि सां को बि झेड़ो न आहे। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त केपी में बदअमनी वफ़ाक़ लाइ बि मसइलो आहे। हू अमन अमान लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि। अवैस लगारी जो चवणु आहे त सियासतदाननि में झेड़े जा ख़्वाहिशमंद सदन गॾिजी वेहण ते शर्मसार थिया हूंदा। लोड शेडिंग वारे मामले ते सुभाणे ताईं हिकमत अमली तयारु कई वेंदी। मीरपुर माथेलो में हथियारबंदनि हथां शहीद थियल सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जो टीजो उम्मे रुबाब चांडियो समेत मुख़्तलिफ़ धुरनि तरफ़ां वारसनि सां मुलाक़ात। ताज़ियत ईदी इंतज़ामिया मक़तूल जे वारसनि खे एयर एम्बुलेंस जे भाड़े वारा 10 लख रुपया वापसि करे छॾिया। पुलिस न वाक़े जो केस दाख़िल करे सघी। नई वरी जवाबदार ख़िलाफ़ गिरफ़्तार थी सघिया। ॻोठ कमाल उन ते चढ़ाई करे 3 शकी गिरफ़्तार कया विया। सहाफ़ी जे क़त्ल ते सिंध में सोग बरक़रार। कोटड़ी, ठटे, सिजावल, उमरकोट ऐं ॿियनि शहरनि में भी एहतिजाजी मुज़ाहिरा। बारा में ज़मीन जे तकरार तां फायरिंग में नंढे भाउ हथां वॾो भाउ क़तल। ॻोठ कासिम चोलियाणी में जवाबदार शबीर चोलियाणी बंदूक जा फायर करे पंहिंजे वॾे भाउ सोणो ख़ान चोलियाणी खे क़तल करे छॾियो। ऐं पाकिस्तान इंग्लैंड विच में टीं T20 मैच सुभाणे खेॾी वेंदी। क़ौमी क्रिकेट टीम इंग्लिश टीम सां मुक़ाबले लाइ कार्डिफ में देरो जमाए छॾियो।